मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जा रिपोर्टर हबीबुल्ला हुजण मूजिब कुंभ जे यूनियन काउंसिल जिसकाणी जे केतिरई ॻोठ सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। ॻोठ बिलावल खान हुजण जे रहवासियुनि मर्द ऐं ॿारनि तक जे चूंडियल नुमाइंदनि इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो। एहतिजाज कंदे मुज़ाहिरीन जो चवणु हो त हलंदड़ बरसाति में तबाह थियल ॻोठ बिलावल हुजण जी कंहिं बि सार न लधी आहे। संदन चवणु हो त समूरे इलाइक़े में पाणी हुजण करे अक्सर घर ढही पट थी विया। ॻोठाणा खुलियल आसमान हेठि वेहण ते मजबूर आहिनि, जॾहिं त ज़रई ज़मीन में पुण पाणी आहे, जंहिं सबबु फ़सुल तबाह थी चुका आहिनि ऐं चौपायो माल ॿोॾ सबबु मरी वियो आहे। संदन चवणु हो त तकया चूंडियल नुमाइंदा ऐं हुकूमत हिन महिल ताईं का बि सार न लधी आहे। मुज़ाहिरीन हुकूमत समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त संदन थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे बेचैनी ख़तमु कई वञे।